पार्ट शरीफ में राब्ता कमेटी सिविल सोसाइटी पारा यूसी पार्ट की बुनियादी हक़न ऐं अपग्रेड कराइण लाइ बरामाणी चौक खां सदर मंजिल ताईं रैली कढी वई। उन हवाले से पेश आहे तनवीर मेमन की रिपोर्ट। पार्ट शरीफ के पार्ट शरीफ में जिते इतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, अचो त उन्हनि मुज़ाहिरीन सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु। पीर मुजीब जे चवण मुताबिक़ एम्बुलेंस असांखे मिलणी ॿ ॾींहं पहिरीं असांजे यूसी जी मंज़ूर थी पार्ट शरीफ जी, पर उहा सिता विलेज में मुंतक़िल थी वई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असांजे यूसी पार्ट शरीफ में ॿारनि यूसियुनि जे भोतारनि वॾेरनि जो अमल था कला ऐं असांजे जेके पार्ट यूसी जी बजट आहे उन जे माना ॿियनि माना प्राइवेट माण्हू उन अकाउंट में असांजे यूसी जी बजट मुंतक़िल कई थी वञे। हिकु दफ़ो 2,60,000 ॿियो दफ़ो 5,30,000 प्राइवेट माण्हुनि जे अकाउंट में पार्ट यूसी जी बजट मुंतक़िल कई वई आहे ऐं उहा वॾेरे भोतार जो जेको चमचो आहे उन जे माना ज़ाती अकाउंट में मुंतक़िल कई वञे थी। असां चऊं था त ॿाहिरि यूसी जा माण्हू असांजे पार्ट यूसी में मुदाख़लत बंदि कनि ऐं हिन दफ़े असांजो पुछाणो कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त इंशाअल्लाह बलदारी चूंडनि में असांजो पंहिंजो पंडाल पंहिंजे पार्ट शरीफ जे असां वञी मिलूं ऐं अस्पताल में जेके दवाऊं मिलनि थियूं उहे सभिनी ॻोठारनि खे ख़बर आहे त कहिड़ी अस्पताल में दवा थी मिले ऐं असांजा 3 बेड जेके उहे बि हितां जा मुंतक़िल थी विया आहिनि फ्लैट एरिया में। दोस्तो असां इहो ई चवंदासीं ज़िले इंतिज़ाम में असां यूसी शहर असांजो सिटी शहर आहे, हिते बुज़ुर्गनि जो शहर आहे, आलमनि जो शहर आहे। ख़ुदा ना कुझु रहम कयो। असांजे यूनियन कासल में 19 ॻोठ लॻनि था जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि। असां चयूं था असांजी यूनियन कासल जी अस्पताल खे RH जो दर्जो ॾिनो वञे त जीअं ग़रीब माण्हू हिते अचनि पंहिंजो इलाज फ्री में कनि ऐं हुननि जी डिलीवरी फ्री में थिए, अल्ट्रासाउंड फ्री में थिए, जीअं हू ग़रीब पंहिंजे ख़र्च खां बची सघनि। असां ज़िले इंतिज़ामिया DC दादू मुख्तियार खां दादू सां अपील था कयूं त असांजी कागज़नि में असांजी बिल्डिंग कागज़नि में लिखी वई आहे, लेकिन उहा अफ़सोस सां चवणो थो पए हिकु कचे जे इलाइक़े में बोर लॻी पिया। हींअर त अॼु ताईं को बि सिर न लॻी सघिया। उन जेके सिरूं ड्रथल हुयूं, लो हुयो, उहे बि माण्हू खणी हलाए विया। ॿुधी वॾेरा असांजे ॻोठ जा ऐं असांजी टाउन कमेटी में असांजो 1 साल पूरो रहियो आहे। को बि माना उन्हनि माना असांखे का बि माना जूं नथी चोरे। असांजे बाज़ार में सफ़ाई न आहे, ॿुहारी न आहे ऐं उन्हनि जो हमलो जेको गुम रहंदो आहे। 3 महीननि जी पघार बंदि लॻी पई आहे ऐं असांजे हेॾी पार्ट आहे हेॾी शरीर में असांजा सिराई को बि हिकिड़ो बि पको न आहे। फुल्जी शहर में पको कयो वियो आहे, प्यारे ते पको कयो वियो आहे, सीता में पको कयो आहे, उनजी छित लॻी पई आहे, फुल्जी जी छित लॻल आहे, प्यारे स्टेशन जी छित। पार्ट शरीफ क़दीमी ॻोठ आहे, उनखे बुनियादी सहूलियतुनि खां महिरूम रखियो वियो आहे, पर जेके उन्हनि खे सहूलियतूं तरफ़ां मिलनि थियूं उहे वधेरा जेके आहिनि उहे खणाए ॿियनि हंधनि ते मुंतक़िल था कनि ऐं हितां जा जेके जागीरदारी निज़ाम आहे जंहिं सबबु पार्ट मुकमल तौर ते तनवीर मेमन न्यूज़ पार्ट शरीफ।